टेलीनॉर जी सर्विस, टेलीनॉर जी सर्विस, टेलीनॉर जी सर्विस। उमरकोट जो तारीख़ी शहर न्यू चोर में जिते ही ततल उस में मुझे पोयां ता ॾिसी सघो था, इहो सरापा एहतिजाज बणियल आहे। ऐं हिननि जी अॼु इहा डिमांड आहे, हिननि जो अॼु इहा जेको मुज़ाहिरो करे इहो चवनि था त हिते जेका टेलीनॉर जी सर्विस ऐं ज़ोंग जी सर्विस आहे उहो काफ़ी ॾींहंनि खां बोतल आहे ऐं हीअ बार बार जेके एहतिजाज करण ते मजबूर थी पिया आहिनि। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा न्यू चोर सिटी में जेका टेलीनॉर ऐं ज़ोंग जी सर्विस बार बार जेका इहो मज़ाक़ लॻो पियो आहे। हिकु महीने खां हिन वक़्तु जेके माण्हू पैकेज कया उहे पैसा वञनि पिया ऐं सभु कुझु वञे पियो, कंहिंजो राब्तो कोन थिए। छा माना असां असांजी या त इहा सहूलियत बंदि कई मुकमल तरह सां, न त पोइ सहूलियत खे बहाल कई वञे। ऐं उन में छा मसइलो आहे, हिन जे एरिया में सतह में छा 1,80,000 पघार खणे थो ऐं हू जेका आहे जी जांच कोन थो करे असल मसइला छा आहिनि। असां अॻु में बि ॻाल्हाए कोशिशि कई, वरी बहाल थी वियो, वरी हीअं जेका इहा साॻी सूरत हाल आहे ऐं हिते इलाइक़े माण्हू परेशान आहिनि। असां इहा जेके मुतालबो आहे त सर्विस खे बहाल करे ऐं मुकमल तरह आवाम खे जेका रिलीफ न वञे। टेलीनॉर जी सर्विस महीने खां मुअतल आहे, इमरजेंसी लागू थियल आहे। असां कंपनी खे इल्तिजा बार बार कई, असां फ़ोन कयूं असांजो को फ़ोन खणण जे लाइ तयारु न आहिनि ऐं सर्विस इमरजेंसी लागू थियल आहे। जेको बीमार थीमार माण्हू असां हितां खणी वञूं, ड्राइवरनि खे फ़ोन करूं, फ़ोन लॻनि नथा ऐं असांखे कंपनी वारनि खे इहो ई असांजी इल्तिजा महिरबानी करे सर्विस बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में असां न्यू चोर पोखड़ो पार रोड ते धरणो ॾींदासीं। आहे कोन्हे, असीं हणाऊं था पैकेज हणाऊं था, हलो हलो करे बेदार थी था वञूं। या त मांखे बंदि कयो या बहाल कयो, महिरबानी करो। साहिबा हितां काफ़ी ॾींहंनि खां असां टावर वारनि खां इल्तिजा कई आहे त इहा सर्विस बहाल कई वञे। कंपनी ऐं सिंध कंपनी वारनि सां बि असांजी इहो दरख़्वास्त टेलीनॉर जी सर्विस बहाल कई वञे। नाज़रीन, तव्हां हींअर ॿुधो त न्यू चोर जा जेके ततल उस में सरापा एहतिजाज बणियल जेका नौजवान आहे उन्हनि इहा डिमांड कई आहे ऐं चयो वियो आहे त टेलीनॉर जी सर्विस खे फिलफोर बहाल कयो वञे त जीअं असां एमरजेंसी सूरत में कंहिं डॉक्टर सां या टैक्सी ड्राइवर सां ॻाल्हाए सघूं। ऐं असां काफ़ी अरसे खां एहतिजाज करण जे बावजूद बि टेलीनॉर ऐं ज़ोंग जी सर्विस जेका उहो सदाईं मुअतल रहे थी। रिपोर्टर जगत राम चारण, टाइम न्यूज़।